नाज़रीन, पिरियालू शहर में सरकारी सतह ते रांदियुनि जे लाइ को बि मैदान न हुजण सबबि नौजवाननि में मायूसी छायल आहे। नौजवान छा था चवनि, रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल कयूम शेख। सिंध जे शहरनि तोड़े बेराड़ीअ में क्रिकेट, वॉलीबॉल, कोदी कोदी, मल मलाखड़ो समेत सभु रांदियूं खेॾी वञनि थियूं, पर बदकिस्मतीअ सां उन्हनि रांदियुनि खे हथी वठण लाइ ईंदड़ फंड रांदियुनि ते ख़र्च न पिया कया वञनि। खैरपुर ज़िले जे टाउन पिरियालो में सरकारी सतह ते रांदियुनि लाइ को बि ग्राउंड वग़ैरह न आहे। ग्राउंड न हुजण करे न सिर्फ़ रांदीगरनि में बेचैनी आहे, पर उन्हनि जो टैलेंट ज़ाया थी रहियो आहे। क्रिकेट जे रांदीगरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त रांदि खेॾण लाइ न का सहूलियत आहे, न पंहिंजो ग्राउंड आहे, पर ज़मीननि में पर कब्रिस्ताननि में रांदि था पिया खेॾूं। रोज़ अचूं था घरां तिरजी पंहिंजे ख़र्च ते था पिया रांदि खेॾूं। या त कंहिं बि मुल्क जे तरक़ी जे लाइ उनजो नौजवान तबिको पढ़ियल लिखियल सेहतमंद हुजण इलाही ज़रूरी आहे। ग्राउंड वीरान लॻा पिया आहिनि, होटल आबाद लॻा पिया आहिनि, कोई बि असांखे हुकुमरान जे फंड जी का बि सपोर्ट न आहे। ऐं ग्राउंड जे ॿाहिरि पाणी आहे त रांदियूं असां बंदि था कयूं। असांखे सहूलियत खपे, ॿियो असांखे कुझु बि न खपे। रांदि हूंदी, जी हूंदो त जान हूंदो, चुस्त असां रहूं था सिर्फ़ु रांदि। हितूं पिरियाले जी क्रिकेट बिल्कुलु तबाह थी चुकी आहे ऐं असांजा दोस्त जेके आहिनि काफ़ी होटलुनि खे ऐं जेके ॿी आवारागर्दीअ जे माहौल में वञी रहिया आहिनि। क्रिकेट जे शौक़ीननि ऐं रांदीगरनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु हो त असां डीसी खैरपुर, एसी किंगरी, तोड़े टाउन कमेटी पिरियालो जे टाउन ऑफिसर खे केतिरियूं ई दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर असांजे मसइले खे नथो ॿुधो वञे। हुननि डिप्टी कमिश्नर खां घुर कई आहे त फौरी तौर क्रिकेट ग्राउंड ठाराए ॾिनो वञे। अब्दुल कयूम शेख, आवाज़ टीवी, पिरियालो।